पीटीआई रहनमा ऐं साबिक़ वज़ीर ख़ारजा शाह महमूद कुरैशी जी हिक भेरो ॿीहर गिरफ़्तारी ख़िलाफ़ गोसिया जमायत बादी जे सवे मुरीदनि पारां मोरो रोड हुसैनी चौक स्टेशन चौक दाता चौक ताईं एहतिजाजी मुज़ाहिरो करे शदीद नारेबाज़ी कई। अॻवाननि ॻाल्हाईंदे चयो त शाह महमूद कुरैशी जी गिरफ़्तारी गैर क़ानूनी इंतकामी कार्रवाई जे तहत बार बार गिरफ़्तारी सबबि गोसिया जमायत जे मुरीदनि में बेचैनी फैलिजी चुकी आहे। अगर मौजूदा हुकूमत इंतकामी कार्रवाई बंद न कयूं त शाह महमूद कुरैशी खे जल्दी आज़ाद न कयो त असां एहतिजाज जो दायरो वधाईंदे सॼे मुल्क जा रोड रस्ता बंद कंदासीं। तंहिं करे हुकूमत फौरी तौर ते शाह महमूद कुरैशी खे आज़ाद करे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची